नासिन ख़बर शामिल कंदासीं कंबर मां, जिथे पीपी जो अॻूणो MPA ग़ुलाम मुजदिद इसराण लाॾाणो करे वियो आहे। ग़ुलाम मुजदिद इसराण 84 वरियं जे ॼमार में कराची जे ख़ांगी अस्पताल में लाॾाणो करे वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे कंबर मां असां शेयर कयूं पिया। पीपी जो अॻूणो MPA ग़ुलाम मुजदिद इसराण लाॾाणो करे वियो आहे। ग़ुलाम मुजदिद इसराण 84 वरियं जी ॼमार में कराची जी ख़ानगी अस्पताल में लाॾाणो करे वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। कंबर मां अहम ख़बर आहे। पीपी जो अॻूणो MPA ग़ुलाम मुजदिद इसराण लाॾाणो करे वियो आहे। ग़ुलाम मुजदिद इसराण 84 वरियं जी ॼमार में कराची जी ख़ानगी अस्पताल में लाॾाणो करे वियो आहे। कंबर मां ख़बर आहे, जिथे पीपी जो अॻूणो MPA ग़ुलाम मुजदिद इसराण लाॾाणो करे वियो आहे। ग़ुलाम मुजदिद इसराण 84 वरियं जे ॼमार में कराची जे हिकु ख़ानगी अस्पताल में लाॾाणो करे वियो आहे।